ॿी ॻाल्हि इहा त जीअं आलम आश्कार आहे त कोरोना जी वबा सॼी दुनिया में फैलियल आहे, पर शाहपुर जानिया में हिकिड़ो बाअसर व्याजी हिकिड़ो शाहपुर जानिया जो हाजी सेठ जेको पाण खे शाहपुर जो दादा थो सम्झे, उहो कोरोना हुअण जे बावजूद बि सरेआम पंहिंजे दुकान ते वेहे थो, पंहिंजी पेटी ते वेहे थो ऐं माण्हुनि सां मेल जोल करे थो। अॼु असलम ऐं माण्हुनि सां मेल जोल करे बीमारी खे फैलाए थो। असां मुतालबो था कयूं अख़्तियारनि खे त उनखे आइसोलेट कयो वञे। जॾहिं असां आवाज़ था उथारियूं, असां हक़ ऐं सच जी ॻाल्हि था कयूं त तव्हां इनखे आइसोलेट कयो, त हू सरेआम रोड ते साथ जी तज़लील थो करे। शर्म जो मक़ाम आहे, तूं हाजी तूं निमाज़ी ऐं तुंहिंजी शर्म कोन थो अचे जो पंहिंजे टपड़ में हथु विझी साम्हूं शहर भरियो पियो आहे ऐं उते तूं चईं थो त हिन खे किरोना आहे।